नाज़रीन, नौशहर फिरोज़ में मशहूर कलाकार मास्टर चंदर के ठारोशाह वाले घर के क़ौमी असासो करार ॾियारण के हवाले से मुख़्तलिफ़ मकतूब फ़िक्र से वागियल शख्सियतन पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। रिपोर्ट करे रहियो आहे महबूब कलहोड़ो। नाज़रीन, साथी ज़िले नौशहर फिरोज़ के मुख़्तलिफ़ सियासी समाजी अगवाणन ऐं शाइरन अदीबन सिंध गवर्नमेंट का मुतालबो कयो आहे त महान जो रागी कलाकार क़ौमी शायर मास्टर चंदर जो ठारूशाह में घर मौजूद है वो जो है सिंध गवर्नमेंट क़ौमी असासो पंहिंजे इन तहवील में वठे त जीअं ही जेके क़ौमी असासा आहिनि असांजा उहे बची सघनि त अचो त हिते मौजूद जेके सियासी समाजी अगवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं उन हवाले सां। पहिरियां सभ खां पहिरियां इहो चई सघिजे थो त मास्टर चंदर सिंध जो न पर पूरे बरे सगीर जो वॾे में वॾो अज़ीम शाइर बि हुयो त अज़ीम कलाकार बि हुयो, जंहिंखे अॼु सॼी दुनिया में मन्नता मिले पई। उहो हिन ई साथ ई परगिणे जे शहर ठारूशाह सां वाबस्ता हुयो ऐं हिन ई बागन वारे शहर में जेको सो मास्टर चंद्र जनम वरितो हो। मास्टर चंद्र नंढेला कोर त जेको सो राग जी सिख्या जेका आहे बाक़ायदा हालानी जी दरबार जे बाए खां वरिती हुई, पर उन खां पोइ जॾहिं उहो संगीत में आयो त उन संगीत में एतिरो भरपूर किरदारु निभायो जो जीवनी बाई हुजे या मिसाल अलनो नूनारी हुजे या जेका भगत कंवरराम जी भक्ति हुजे या जेके माज़ी जा फनकार थी गुज़रिया आहिनि उन्हनि समूरनि खां ही गौर में अॻिते हुयो, अॻिते तमामु घणो हो। कला जी दुनिया जो वॾो रागी हो चंदर। चंदर जो घर ठारूशाह में आहे जेको के ॿिया माण्हू वेठा आहिनि। चंदर जूं ॿियूं त यादगारूं जेके बि हुजनि पर चंदर उहो हिंदू हो जंहिं ठारूशाह में जेका हाई स्कूल वारी मस्जिद जोड़ाई, ड्रामा सेंटर जोड़ाया ऐं घणो कुझु मुस्लमान सिंधी शागिर्दनि खे तइलीम जे लाइ कयो। पर उन सां गॾु जेका ख़ासि ॻाल्हि आहे त चंदर जो घर अॼु बि जेको आहे सो ॿियनि माण्हुनि जी रहाइशगाह आहे। थोरे जो उहे क़दुरदान हुजनि पर उनखे सकाफ़त खाते खे अॻिते वधी ऐं पंहिंजे चार्ज में वठणु खपे ऐं उनखे हिकिड़ो यादगार बनायो वञे। सभ खां पहिरियां त मास्टर चंद्र जो जेको घर आहे, मास्टर चंद्र जी पहिरीं वरसी ठारूशाह में उन जे घर में असां मल्हाई हुई। उन घर में रहंदड़ माण्हू जेको आहे निहायत ई एहतराम लाइक़ु आहे हाजी अख्तर खानज़ादो। जॾहिं असां पहिरीं वरसी उते मल्हाई त हाजी अख्तर खानज़ादो सां संदसि भाउर खाइण पीअण उथण वेहण मर्जी छॾे विया सिर्फ़ु इन जे करे, ऐं उनजो कारोबार जुदा करे छॾियऊं सिर्फ़ु इन जे करे त तो हिकिड़े हिंदूअ जी वरसी मल्हाई आहे, इन जे करे असां तोसां गॾु न हलंदासीं। हाजी अख्तर खानज़ादे तॾहिं असां जॾहिं वियासीं त असां सां हितां जो नौशहर जो तॾहिं एडीसी हो सिकंदर खुश्क, उहो गुलमूरो, असां कुझु दोस्त वियासीं त हाजी अख्तर खानज़ादे चयो त मास्टर चंद्र जो जिथे जनम थियो आहे जंहिं जाइ ते जंहिं कमरे में, उन कमरे ते आउं हर साल 60 खां 70,000 रुपया ख़र्च करे उनखे साॻी हालत में बरक़रार रखण जे लाइ कोशिशि कंदो आहियां। माण्हू इहो सम्झे थो त हू सिंध सां अञा ताईं गॾु आहे ऐं हुनजी ॿोली जीअं हिकिड़ा माण्हू चवनि था त हू महा रागी हो, पर महान रागी सां गॾोगॾु हू महा इंसान हो, अज़ीम इंसान हो ऐं सिंध दोस्त माण्हू हो, वतन दोस्त माण्हू हो। ऐं हुन जॾहिं हितां वियो त उन जेके गीत ॻाया, वञनि था वॼनि था लॾींदा वञनि था पखी माग पंहिंजे वञनि पिया, अहिड़े क़िस्म जा ॿोल चई ऐं सॼी सिंध खे जहिड़ो कर हुन ॾुखारो करे विधो। ऐं उन खां अलावा उन खां पोइ बि चंद्र जेको आहे सो तमामु घणा ख़्याल पेश कया। मास्टर चंद्र महाकवि रागी हुयो एशा सॼे खंड जो ऐं विरहागे जे बैदि जंहिंमहिल विरहागो थियो पाकिस्तान जो ऐं इंडिया जो, पाकिस्तान जनम वरितो त उन बैदि हुन लॾ पलाण कई 1947 में। उन बैदि उन घर में अख्तर हुसैन खानज़ादे जी फैमिलीअ खे गवर्नमेंट उहो घर अलाट कयो ऐं उन बि उन तरीक़े सां उनजी मरमत वक़्तनि में वक़्तनि कराईंदो पियो अचे। हू इन शइ ते मालिक जेको अख्तर हुसैन खानज़ादो साहिबु आहे जंहिंखे अलाटी आहे हिन वक़्तु, उहो बि राज़ी आहे त जेकॾहिं सिंध हुकूमत मूंखे ॿियो को मुतबादिल घर ॾिए ऐं घर ॾियण बैदि हिन खे आसार क़दीमा जे हवाले करे, हरकल जे हवाले करे ऐं हिन खे तारीख़ी विरसो करार ॾिनो वञे त मूंखे को एतिरा
अंदाज़ कोन हूंदो पर असां हींअर हुकूमत खां घुर था कयूं त महिरबानी कयो ऐं हीअ तारीख़ी जेके ज़िंदह क़ौमूं हुयूं आहिनि पंहिंजे वरसनि खे तारीख़ुनि खे पंहिंजे उन तारीख़ी वरसनि खे पंहिंजो यादि कंदियूं आहिनि मरमत कराए ऐं ईंदड़ मुस्तक़बिल जे जेको महिमार हूंदो आहे उन्हनि जे लाइ उहो रखंदियूं आहिनि त उहो जीअं उन मां हुनखे ॾिसनि त उन जूं रहणियूं करणियूं कीअं हुयूं। जी बिल्कुलु मास्टर चंदर ये एशिया जो बल्कि सॼी दुनिया जो वॾो कलाकार हुयो ऐं महारागी हुयो। उनजो जेको घरु आहे सो उनखे गवर्नमेंट महफ़ूज़ करे उन जॻह ते को म्यूज़ियम ठाहियो वञे त जीअं ही तारीख़ी शइ उनजी जेका जॻह आहे विरसो आहे उहो उनजी बका बाक़ी रहे। असां गवर्नमेंट खां मुतालबो कंदासीं त उनखे क़ौमी तहवील उते म्यूज़ियम क़ाइमु कयो वञे।